जी हैसियत ना है तो हाजी बाबा के को मशवरो दिया तो वहां कोशिश करो। हाजी बाबा कितने तो बर्दाश्त करे सके, कितने तो बर्दाश्त करे सके। मां पान तव्हां जो इंतजार बिड़ो कठो हाजी बा। हाँ जी बा कठण जो हुक्म ना है लाल खान। न तो तोखे बुधाए छड़िया तो हाँ जी बा कीअं मार पिया तोखे खबर पहुंची वनी आ नवाब खान जी इज्जत असांखे केतरी प्यारी आ। रेस नवाब खान जो वफादार है। हाँ जे तू एडो मुर्स माण्हू जिया तो पंहिंजो गोठ छॾे हेॾे न अचिया। बकवास बंद कर। टंकू बाऊ फनी न खणी हलोई। शहर जा योधड़ा तू एडो मुर्स माण्हू थियो जो तू लाल खान जो टंगू बजंदे। लाल खान हठन के भी चोराबा पाराई छॾिया पोइ तूं कहिड़ी शइ हुजे या लाल खान इज्जत सां वठी हलणु चाहिनि था। अजायब बादर खान जो तो चाहिं पाठ करे असां सां गॾिजी हल। जेको तूं चवणु चाहीं थो नवाब खान खे चइजांइ। हलो ॾिसां थो नवाब खान कहिड़ी मूंखे पाई थो ॾे। हलो अचो हल अॻियां थी। अम्मा हाणे रोइण मां छा वणंदो। जेका इज़त लड़णी हिसाब लाइ वई पर सोनंदी दुख त थिए थो न। तुंहिंजो पीउ हाणे कहिड़ो कंदु खणी जी सघंदो। अम्मा बाबा त हिन सदमे खे बर्दाश्त करे वेंदो पर मामा मीर मामा जो छा थींदो। मामा त बुआ सां ॾाढो प्यार कंदो आहे। चए मीर मोहम्मद पंहिंजी क़िस्मत खे ख़ुदा नसीब में अहिड़ी निभागी ज़ाल लिखियसि त उहो वीचारो छा करे। मुंहिंजे सॼे ख़ानदान खे सूर ॾियण वारी हिकिड़ी सिबियाणी आहे। मामा चाचा लाल खान वारनि खे एतिरी लॼ बि न आई जो बाबा जी इज़त सां खेॾिया। लाल खान वारा आहिनि ई लालची ऐं लालची माण्हुनि खे लॼ किथे थींदी आहे। मामा तव्हां बाबा साईं खे चओ त मामा मीर मोहम्मद खे हिते शहर वठी अचे। मां उन्हनि जो हर तरह सां ख्यालु कंदसि। न सोनू त मीर मोहम्मद उते ई रहंदो। ॾिसूं त तुंहिंजो पीउ लाल खान वारनि सां कहिड़ो हशर थो करे। मामा बाबा खणी हुननि खे कुझु करे या न करे पर अल्लाह साईं मामा मीर मोहम्मद जी हुनखे अहिड़ी मार विझंदो जो कॾहिं बि सुख जो साह न खणी सघंदी। अरे लालू जल्दी जल्दी मुंहिंजी सिपाही पैदा कर न त बाटाणी मथो कचो करे छॾींदा आहिनि। उन असां कुंदर पुटनि सां हिकु बि नथो करी। बस 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 राणा लीमो के बाहर वठी वञो। सब काम बाहर हलो। आसान न करे तो जने बाकी मथो कचो कंदो साईं लालू। लाल खान पुछी सघां थो त इहो बेग़ैर ताइबा वारो ताज छो पाती। मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हो या मीर मोहम्मद ॾे को हक़ हिसाब रहियो। सोट नवाब खान उहो ॾींहुं यादि कर जॾहिं बि तूं ॻोठ आई मुंहिंजी बेइज़ती करे शहर हलियो वएं। ॻोठ जूं औरतूं बि असांजे मथां खिलंदियूं। अञा बि पुछी तो कहिड़ो ॾोह कयो असां। लाल खान जे तोखे एॾी गैरत हुई न त मूंखे गोली हणी छॾिया। मां त कुड़मिन जे नंगनि खे बि पंहिंजे न्याणियुनि जे नज़रुनि सां ॾिसंदो आहियां पर तो मुंहिंजी न्याणीअ खे उन जी नज़र सां छो न ॾिठो लाल खान? छो न ॾिठो? छो? नवाब खान तोखे पंहिंजी मिल्कत ते नाज़ हो। असां ते तुंहिंजी अखि कान बुॾंदी हुई।
अज थे थो न इज्जत जो एहसास। असां बि एतिरा ई गैरत वारा आहियूं जेतिरो तूं आहीं। शहर मोटी वञ ऐं गैरत जे समुंड में खोता खाई ॿुॾी मरी वञ। मुझी शराफत के मुझी कमजोरी ने समझ लाल खान। कथो थी गला अञा लाल खान तोसां हथ जुठ कया। सुभाणे जॾहिं माण्हू अखबार में तुंहिंजी भेण जा बयान पढ़ंदा न, पोइ तूं वतंदे माण्हुनि खां मुंहुं लिकाईंदो। कोर्ट जे कटहरे में बि भेण खे सुवालनि जा जवाब ॾिजाए। तो हुनजी शादी मीर मोहम्मद जहिड़े चरे सां छो कराई? छा थो चईं लाल खान? जे मां चाहियां त तुंहिंजी ज़ाल मीर मोहम्मद सां पढ़ाए सघां थो, पर मां तो वांगुरु एतिरो बेज़मीर न आहियां। राई छो थो सोट? चई त बनी मोटाइजांइ, सिपियाणी बि घर वापसि मोकिलिजांइ, पर न चरे मीर मोहम्मद सां कान रहंदई। बनी ॿी बि चई त 2-3 एकड़ खातो ठाराए ॾियां। बाक़ी सिपियाणी जंहिं भाव ऐं मुड़स जी इज्जत न रखी, लाल खान तोखे कहिड़ा पोस्किया जा पटका बदिराईंदा? चवां थो मीर मोहम्मद खे त 3 भितर तलाक जा चैन शाहिदनि जे साम्हूं तुंहिंजे घर ॾांहुं उछलाए ॾींदो। सियाणो आहीं सोट, सस्ती इज्जत बचाए छॾी, पर अॼु तोखे ख़बर पइजी वई हूंदी त मुंहिंजो नालो लाल खान आहे ऐं लाल खान उठनि खे बि चोरापा पाराए छॾींदो आहे। शरीफा समझी वए न? समझी वियो सदा, सिर्फ अदे सालूअ खे सम्झा। हाँ समझल आहियां अदा। वो हिकु दफ़ो रुगो चाचो मुंहिंजे हथ चढ़ण ॾे, ॾिसता हुनखे छा शर्त कयां। उन्हनि जो त जेको हशर कयो, पर ॿिए पंहिंजे पीउ खे त ॿधी वियारियो त चढ़ी न वञे जाबर जे हथ। असां भली बाबा के 7 ज़ंजीरनि में ॿधी रखूं न, त पोइ असां खां भॼी वेंदो। शेर मूंखे लॻे थो त चाचो छेड़े लाइ वरी ॿिया माण्हू कांडे खणी ईंदो। मूंखे बि ईअं लॻे थो, पर 1-2 ॾींहं चाचो ईअं कोन कंदो। मूंखे वरी ॿी ॻाल्हि जी सम्झ में अचे अदा। हाणे चाचो माण्हू कोन घुराईंदो। बाक़ी ये मोलू वारा असां सां मुक़ाबलो कंदा छा? न, मूंखे लॻे थो हाणे जहिड़े लाइ सौट शहर मां माण्हू घुराईंदो। हा साईं, हितां वारा असांखे मारे हलिया, हाणे शहर जा माण्हू मुक़ाबलो कंदा। शरीफा हिकिड़ो ॿियो कमु करणो आहे। बाबा अचे त गॾिजी सलाह कंदासीं। अहिड़ो कहिड़ो कमु आहे जो पिढ़े खां सलाह कंदो? आहे कमु इज़त ऐं गैरत जो। त नवाब खान कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? फैसलो वरी कहिड़ो कंदो? अहिड़ी मुत जी ॿुधाईमांसि, घाटो ई खणी हेठि कई। लाल खान भली नवाब खान अॼु कंध हेठि करे, पर तोखे छॾींदो ई कोन। जंहिं सिजो परंदे ता न कयो, उहो लहंदे वरी कहिड़ो ता कंदो? माना त अदो नवाब खान माठ करे वेही रहंदो? ॿियो वरी छा कंदो? सियाणो काय बनीअ ई सिपियाणी तां हथ खणी वियो, पंहिंजी इज़त बचाए ली। न त कोर्ट में इहा भेण एॾो पेस्तो करे सां दुनिया खिले सां मीर मोहम्मद सिपियाणी खे तलाक ॾिनी या कोर्ट में तलाक थींदी? हिते ई तलाक ॾींदो। 2-3 ॾींहनि में सिपियाणी बहादुर खे घुराए वठंदुसि। बहादुर सिपियाणी खे पोइ घुराइजां, पहिरीं 2-3 हारी घुराए जेके तोसां जहिड़े झटे में साथ ॾियनि। ईअं ई करणो। अञा घणनि उठनि खे चोरा पाराइणो। सब जो सब कन खोले ॿुधी छॾियो। अॼु लाल खान उन नवाब खे घुटो ॾेई मारे छॾियो आहे। उहो नवाब जेको रहम दिलो,
जेको पंहिंजे हारनि खे बच्चन जा समझंदो अॼु खां पोइ उहो तव्हांखे नज़र न ईंदो। तव्हां सिर्फ़ हुकुम कयो, असांखे करणो छा आहे? तकड़ न कर रहमान। तूं सोबत फ़कीर जो भाइटियो आहीं न? तोखे सिर्फ़ इन लाइ घुरायो अथमि त ॿुधाए वञी सोबत खे नवाब तुंहिंजे वार वार खां वाक़ुफ़ आहे ऐं ॿुधाए छॾियांसि जे मुंहिंजी बनीअ में पैर रखंदो त पाण सम्झे थो। हाज़िर साईं, ॿुधाईंदोमांसि। ऐं इहो बि चई छॾियांसि त अॼु खां पोइ मुंहिंजा कमदार रहमान ऐं मुराद आहिनि। जे उन्हनि जे वार खे बि दबायो त पोइ तव्हांजो ॻोठ बि मुंहिंजे ई ज़मीनुनि में आहे। हाज़िर साईं, इहो बि चवंदोमांसि। रहमान, मुराद, जेका लाल खान अटकल सां बनी हथ कई आहे उनजो हिकु एकड़ बि आबाद न थियणु घुरिजे। हिकु एकड़ बि। ऐं इन ज़मीन खे पाणीअ जो हिकु ढक बि पाणीअ जो न मिलणु घुरिजे। ऐं सोबत जा जेकी बि ॿ टे एकड़ आहिनि उहे बि सुकल ॾिसां। उन्हनि सभिनी खे हाणे नवाब जे ॾियूं गोॾा खोड़े ढकणो पवंदो। मां मूंखे पंहिंजी ज़िम्मेदारी न मोटाए ॾे। रखर सिबियाणी जो नालो। सिबियाणी मुझे लाइ हमेशा हमेशा लाइ मरी वई। या बेरहम औरत तुझे कम जी लाइ। बस मां हलियो थो वञां मां। न, तोखे हिते हिन ई ॻोठ में रहणो पवंदो। ऐं हिन सिबियाणीअ जो असर तोखे पंहिंजे अखियुनि सां ॾेखारींदी। अखियुनि सां। तलाक ॾेई छॾ सिबियाणीअ खे। तलाक ॾेई छॾ। अहिड़ी ज़ाल जेका तो जहिड़े कुंथर पुट जा पेर धोई पीअंदी। मासा त वो तलाक ॾींदी पई, मूंखे ख़बर न आहे न। टे भितर खणी लाल खान जे दर ते हलियो वञ। हिकु करे भित खां उछलाएसि। हर भितर सां चवंदो रहो सिबियाणी मां तोखे तलाक ॾिनी। सिबियाणी मां तोखे तलाक ॾिनी। सिबियाणी मां तोखे तलाक ॾिनी। असां त इहो त सफ़ा सलो आहे। इहो त मां हिन महिल ई वञी थो कयां। हाँ जी बाबा साहब। तूं ऐं तुंहिंजा हमरा मुराद अॼु खां पोइ हिन ई घर में रहंदा। जी बाबा साहब। ऐं मीर मोहम्मद जो ख़्यालु कंदा। जी बाबा साहब। जे राज़ी थी पवे त अधे महराब जी धीअ जो वेठी आहे। न चाची, फराज़ खे का फराज़ जहिड़ी पढ़ियल छोकिरी परणायो। कंहिंखे पढ़ियल लिखियल छोकिरी था परणायो? हाँ, इहो त तव्हां सस नुंहं जा हाल वाल खुटी निकान था। ॿिया त हवाला कोन पिया कयूं, नज़ीरा वेठे पहिरियों नी। छो छोरी, कहिड़ा पूर पियाई? हाँ, कहिड़ा सूर लॻा थई? हाँ साईं, शहर जी खुली हवा खाधी अथई। हाणे तुंहिंजो हिते साबु साटबो। न चाचा, इहा ॻाल्हि न आहे। मां त चवां पई अल्लाह साईं मूंखे औलाद ॾिया त असांजे घर जो अंगण केॾो न सुठो लॻे हा। तूं घबराए न, अल्लाह भला ई कंदो। जामुल, तो उस ते मथो अछो कयो आहे छा? तूं कंहिं दाई खां सुठी फकी इन छोरी खे वठी ॾे।
जेसी ताईं छोरे खे ॿार न थींदो न त इहो रसा छिनाए शहर भॼी वेंदुई। न चाचा न, हाणे ॿार थिए या न थिए, फराज़ शहर कोन रहंदो, हाणे हू हिते ई रहंदो। छोरी 2-3 ॾींहं शहर में रही मुड़ुस ते वॾो कंट्रोल कयो अथई। न चाचा, तव्हां नथा सम्झो, फराज़ मूंसां मोहबत कंदो आहे ऐं हू कॾहिं मूंखे छॾे शहर न वेंदो। छोरी एतिरो मां बि चरियो न आहियां। तव्हां ॿई ज़ाल मुड़ुस गॾिजी कयो था मूंसां अटकलूं ऐं रुगो तव्हां मुंहिंजो पाणी था कछो। मां सम्झी वियो आहियां तव्हांजो मुंहुं में को मतिलबु फाथो आहे, तॾहिं था मूंसां मिठड़ो ॻाल्हायो। छोरी कल कलो को ॾींहुं तोखे मुंहिंजो मुंहुं ई कोन वणंदो। ख़ैर निकिरंदी आख़िर ॿिली थेली मां। सुमर दिलावर बनी ते हथे खाली न वञो, डंडो हथ में हुजे। सुमर जेको बि नमूने बाज़ी करे न असल डंडन सां ड्राए विझोस। यार रहमान असां कॾहिं जहिड़ो कयो ई न आहे। सोबत फ़कीर वटि माण्हुनि जी लोथ आहे लोथ। त पोइ ॿुॾी मरो। उन्हनि खे बि तव्हां जहिड़ा ॿ हथ आहिनि, नथा विड़ी सघो त पोइ पिया पातर खाओ। मां अकेलो आहियां न, जाओ वञी सोबत खे अचे मुंहिंजे साम्हूं। हाँ यार रमन, तू सही सोचे। असां कुत्ते खे भितर हणण लाइ न खणंदासीं त कुत्तो चक हणंदो न। रहमान सुभाणे हिननि खे मां मैदान में लाहींदुसि ऐं सोबत फ़कीर वारनि खे वॾो सटको ॼाराईंदुसि। राणा मुराद तू हिननि खे वठी वञ ऐं वञी राति जी सोबत फ़कीर ऐं लाल खान जे बनियुनि जो पाणी बंदि कर। राति छो, हाणे छो न? त पोइ हाणे ई हलो, उन्हनि जे वाटरनि जा हाली मुंहं बंदि था कयूं। हा हा अॼु ई पाणी बंदि था कयूं त ख़बर पवनि। मुराद जल्दी अचिजां, सुबुह जो गॾा गाॾो वठणो आहे। मीर मोहम्मद तू घबराए न, सुबुह ते तोखे अहिड़ो गॾा गाॾो वठी ॾींदुसि जो तूं हवा में उॾंदे। शर्तारो गॾा वठी ॾींदा, पोइ मां जुमे जुमे ते गोई बजाईंदुसि।